नायाब किताब टहकन में टाकोड़ा जंहिंमें समाजी इस्लाही कालम आहिनि। जंहिंमां हिकु नायाब कालम तव्हां सॼणनि जी नज़र पेश कजे थो। चरिया खरिया आहियूं पर सम्झूं सभु पिया। ॻाल्हि था कनि त जॾहिं वताए फ़क़ीर खे ॻोठ जे खूह ते सभु औरतूं फिरी आयूं। वताए खे चयूं फ़क़ीर असांखे खीकारियो। उन्हनि औरतुनि में लिक छुप में वताए फ़क़ीर जी मङेंदी बि शामिल हुई। वताए फ़क़ीर जॾहिं सिंध जी रीतियुनि रस्मनि तहत सभिनी औरतुनि के मथे ते हथ रखिया। ईअं आज़माइश तौरु अॻे ई खां तय थियल मनसूबे तहत वताए फ़क़ीर जी मङेंदी बि मथो झुकायो। वताए फ़क़ीर ज़ोर सां चयो, चरिया खरिया आहियूं पर सम्झूं सभु था। ईअं अवां जूं हरकतूं ॼाणियो वेठा आहियूं। हिकु आवाज़ ते तोलू मोलू काके मरिया त ओभाए जे छोकर वराए खे चयऊं, असां एतिरा घणा तजुर्बेगार कोन आहियूं। सोशल नेटवर्क ते एक्टिव त आहियूं, पर अवां जेके मुख़्तलिफ़ तस्वीरूं ॾेखारियो पिया पंहिंजूं फेसबुक ते, इहो सॼो कमाल उन टिकटॉक जे शौक़ीन सरफू सिकायल जो आहे। न पसंदि अचण वारा फ़ोटू फिल्टर करे ॾेखारे थो। सॼो ॾींहुं असां वारा छोकर टिकटॉक ते ऐं शाम थींदे ई पब जी गेम में लॻियो वञनि। राति चाची सभागी निंड मां रड़ियूं ॿुधी उथी वेही रही, वेचारी अॻे ई बीमार। हिकिड़ी निंड अचे कोन, ॿी मस मस गोरियुनि खाइण बाद निंड आई। दांह ते पंहिंजी लठड़ी खणी ॿाहिरि निकिरी हुंगरूं ॾींदी पुछा कयईं, अबा छा थियो? अबा छा? चोर चोर सभु वॾा पाड़े वारा अची लथा, हेॾां होॾां निहारींदा। कमाल कलर वारे कमरे में निहारे त सॼी संगत लथी पई आहे। सॼी संगत लथी पई आहे, मथां वञी सभु पहुता, पर कंहिं बि हुननि ॾांहुं निहारियो ई कोन। साॻियूं रड़ियूं हकलूं, को कुंड में, को कोच ते, को कुर्सी ते, को पट ते, सभु पखड़िया पिया आहिनि। ख़बर न का चार, इश्क अड़ांगो यार। तोलू मोलू हिकु ॿिए ॾे निहारे ज़रे घटि पाण खे भूंडा ॾियण वारा हुआ। ॾिसो, असां कोन पढ़ियासीं, अॼु पिनूं पिया। होॾां साईं सुरमाई सॼो ॾींहुं ठॻियुनि ते कमु टिपाए पियो। वरी लखानो यारो मासी सभागी खे खणी हुते हुते दर दर ते कणकूं पियो मेड़े। इन्हनि छोकिरनि जी फिटी आहे, असां जाहिल सही पर सम्झूं सभु पिया। शल असांखे शऊर अचे। मुसनिफ़ सैयद ग़ुलाम हैदर शाह कलंदरी।